अचे वठ पानी खा गोरी। मार पहनी ये गोरियूं भी वक्ती फायदो थियूं ॾियनि। हाणी तोखे गोरियुनि खाइण जो नशो थी वियो आहे। तूं छा थो सम्झे त मूंखे बीमारी कान्हे? मां इहे शौक़ खां गोरियूं पई थी पकियां। कॾहिं कॾहिं त सोचींदो आहियां त तुंहिंजे माउ पीउ कंहिं औरत सां मुंहिंजी शादी नाहे कराई, पर बीमारीअ जी गंढ खणी मुंहिंजे मथे ते रखे छॾी अथनि। जीअं न पढ़ण जी हिते आई हुई तॾहिं खां तोखे खट ते ॾिठो आहे, कॾहिं न हेठि को पेर रखियो हूंदई। तूं त चवंदो रहंदो आहियां त मां मकर थी कयां पई। मकर न ई सही, पर कॾहिं त इहा बीमारी टुटे। हाँ, महीनो 2 महीना त छॾई न तुंहिंजी बीमारी पचर थी छॾे, न वरी तूं खट जी पचर थी छॾी। हुजनि तुंहिंजे हड़ में ॿर पिया त हलऊं कंहिं चङे डॉक्टर खे ॾेखारियूं, के टेस्टियूं थियनि, एस्करा निकिरनि त ख़बर बि पवे बीमारीअ जी। तो सदाई इहे हट तां वठी वाके गोरियूं पकाईंदो तो रहे जेके असर कानी कोन थियूं पयूं। ये गोरियूं वक्ती फ़ाइदो ॾींदियूं आहिनि, पोइ बीमारी ख़तम कीअं थिए? मां सम्झी वियो आहियां तोखे जेका असुल बीमारी आहे न उहा अथई कमकार जी, त घर जो कमु न कयां। तूं मूंखां लिखराए वठ, मां कसम थो खणा तूं भली ठीकु थी, पर मां साॼी ज़िंदगी हिन घर जो कमु कंदुसि। तूं बसि चओ त मां ठीकु आहियां। अल्लाह रख धणी, मां मरंदे मरी वेंदसि, पर तोखे मुंहिंजे ज़बान ते एतबार न ईंदो। पूरा 30 साल थी विया आहिनि असांजी शादीअ खे। जेकॾहिं तोखे का बीमारी हुजे हा न त तुंहिंजा हिते ई हॾ ॻरी वञनि हा, न मरी थी न जिंद थी छॾी। तूं त इहो ई थो चाहीं पियो त हीअ मरे त खट ख़ाली थिए, पर मालिक थो हलाए। मौत धणीअ जे हथ में आहे, जे तुंहिंजो वस पुॼे हा न त कॾो को मूंखे कब्रिस्तान में दफ़न करे अचे हा, पर यादि रखजांइ सालू मां तुंहिंजो लंघण खाई पोइ मरंदसि। हा।